खैरपुर में गोठाणन एहतजाज कंदे तायो आहे त हाज़िरी ता मोटंदड़ बिन नौजवानन खे पुलिस खंबे गुम करे छडियो आहे। गाड़ी पुल जो रहवासी गुल मोहम्मद फुलपोटो ऐं ॿियनि प्रेस क्लब खैरपुर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त नौजवान शमन फुलपोटो मतां पुलिस कुझु ॾींहं अॻु मुक़ाबले जो कूड़ो केस दाख़िल कयो हो, जंहिंजी सेशन कोर्ट खैरपुर मां ज़मानत कराए अचूं पिया त बी सेक्शन थाणे जी पुलिस असांजे ॿिनि नौजवाननि शमन फुलपोटो ऐं अली खान फुलपोटो खे मेराण कार समेत खणी गुम करे छडियो आहे। पुलिस मुकाबलो केस हड़ी छो असा जमानत कराए बाहर निकता मुझे भाव के हम भाणे जे खड़ी आने शमन के अली खान के ना की जुल्म असा हक कयो एसपी साहब असा ना का जुल्म असा इंसाफ कर असा कोर्ट में जमानत कराए बाहर निकता हूं असा ना की जुल्म करे तालब जिसकानी इगलू जो ऐसे जो बी से सनारो पुलिस सजी अटालो असा ना करे कुटे सटे मुझे भा शमशाद अली खान भाणे जे खणी आन एहतजाज कंदड़नि डीआईजी सखर ऐं एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त नौजवाननि खे आज़ाद कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk